नाज़रीन तव्हांखे ॿुधायूं पिया ही बयान ECC बोर्ड या PCB जी मुशावरत खां सवाइ कयो वियो। तर्जुमान जो चवणु आहे त बग़ैर सोच वीचार जे ॾिनल बयान जा नाकारी असर पवंदा। इन हवाले सां वधीक अपडेट्स मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ स्पोर्ट्स एंकर मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही ईंदड़ साल पाकिस्तान में सितंबर महीने में एशिया कप शेड्यूल थियल आहे ऐं एशिया कप क्रिकेट टूर्नामेंट जूं समूरी तयारियूं भी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पारां जारी आहिनि। गुज़िरियल ॾींहुं भारतीय क्रिकेट बोर्ड जे सदर ऐं एशियन क्रिकेट काउंसिल जे जनरल सेक्रेटरी जय शाह पारां हिकिड़ो बयान साम्हूं आयो, जंहिंमें हुन चयो त पाकिस्तान में शेड्यूल एशिया कप में भारतीय क्रिकेट टीम जेकी आहे उहा शिरकत न कंदी ऐं संदसि चवणो त इहो जेको इवेंट आहे उनजी मेज़बानी पाकिस्तान खे न ॾिनी वञे ऐं उनखे न्यूट्रल वेन्यूज़ ते मुंतकिल कयो वञे। अहिड़े बयान खां पोइ अॼु पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे तर्जुमान जो बयान साम्हूं आयो आहे, जंहिं इन भारतीय क्रिकेट बोर्ड जे बयान जी तमामु घणी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। संदन चवणु आहे त सदर ICC जेको आहे शाह जी, उनजो बयान हैरत ऐं मायूसी पखेड़ींदड़ आहे। अहिड़े बयान सां भारतीय क्रिकेट बोर्ड जेको बयान ॾिनो आहे उहो बग़ैर सलाह मशवरे जे ॾिनो आहे। तर्जुमान पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो वधीक चवणु आहे त अहिड़ो बयान सोचे सम्झे ॾियणु खपे, पर लॻे थो त हीउ बग़ैर सोचे सम्झण जे बयान ॾिनो आहे, जंहिंजा मल्टी असर जेके आहिनि उहे मुनक़िद थींदा। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे तर्जुमान जो इन हवाले सां वधीक चवणु आहे त पाकिस्तान क्रिकेट बोर्ड में इवेंट मुंतकिल करण वारो फ़ैसिलो हिकु तरफ़ो आहे। उनजो बयान जेको आहे उहो ICC ऐं ACC खे तक़सीम करण जे मुतरादिफ़ आहे। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे मुताबिक़ शाह जी सदारत में जेको इवेंट मुनक़िद थियो, उन इजलास में ई इहो फ़ैसिलो कयो वियो त सितंबर महीने 2023 में एशिया कप जेको आहे उहो पाकिस्तान में मुनक़िद थींदो ऐं एशिया कप जी मुंतकिली बाबति संदसि बयान हैरत में विझंदड़ आहे। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो चवणु आहे त हिन वक़्त ताईं ACC जे सदर जे बयान ते ACC सां को बि बाज़ाब्ता राब्तो न थियो आहे, न ई उन्हनि पारां का वज़ाहत मौसूल थी आहे। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ACC जे हिन अहम ऐं असास मामले ते हंगामी इजलास घुराइण जी जेकी आहे सो उहा दरख़्वास्त कई आहे, पर हिन वक़्त ताईं को बि जवाबु न आयो आहे ACC पारां। पाकिस्तान ऐं भारत जी टीमुनि विच में हलंदड़ महीने जी 23 तारीख़ ते T20 वर्ल्ड कप जो अहम दंगल जेको आहे उहो शेड्यूल आहे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड ते। उन सां गॾोगॾु ईंदड़ साल एशिया कप आहे 2025 में चैंपियंस ट्रॉफी पाकिस्तान में मुनक़िद थियणी आहे। उन में भारत टीम ईंदी या न ईंदी ऐं वॾे वॾो अहम सुवाल इहो आहे त ईंदड़ साल ई भारत में क्रिकेट वर्ल्ड कप शेड्यूल थियल आहे, त उन में पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो चवणु आहे त शिरकत करण न करण जो जेको फ़ैसिलो आहे उहो असांजे हथ में आहे। त अहिड़े फ़ैसिले सां ॿिन्ही मुल्कनि विच में जेके क्रिकेट जा जेके रस्ता हमवार थियण वञनि पिया उहे हाणे थोरा असांखे तमामु घणो नज़रअंदाज़ थींदे नज़र अचनि था। त ॿिन्ही मुल्कनि विच में जेकी क्रिकेट जी बहाली आहे उहा शायदि मुश्किल थिए, पर न्यूट्रल वेन्यूज़ ते ॿिन्ही मुल्कनि पारां खेॾण जो राज़ पोइ ज़ाहिर कयो वियो आहे। जी मुजाहिद सोलंकी, अपडेट करण लाइ महिरबानी।